जाम साहब STP जे तरफ़ां कुछ ॾींहं अॻु टंडो आदम में सरियाम ॾींहं ॾिठे ॾियो क़तल थियल क़ौमी कारकुन ऐं टिकटॉकर शहीद अफ़ज़ल लुंड सखर जे सीनियर सहाफ़ी जॉन मोहम्मद महर पीरन जी हवेली में बेदर्दी सां क़तल थियल फातिमा फड़ू जे क़तल ख़िलाफ़ तोड़े प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि परवेज़ कीरियो, बाबर कीरियो, ग़ुलाम मुर्तज़ा कीरियो, अली ख़ान मरी ऐं ॿियनि चयो त शहीद अफ़ज़ल लुंड जो क़तल शऊर जो क़तल आहे। शहीद अफ़ज़ल लुंड सिंध जो सचो आशिक़ ऐं दिलेर क़ौमी कारकुन हो जंहिंखे साज़िश तहत क़तल कयो वियो आहे। इदारा आवाम खे तहफ़ुज़ ॾियण में मुकमल तौर ते नाकाम थी चुका आहिनि। हथ वठी सिंध जे नौजवाननि खे क़तल कयो पियो वञे। प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत, सीनियर सहाफ़ी जॉन मोहम्मद महर ऐं फातिमा फड़ू जे खून सां इंसाफ़ थिए हा त अॼु अफ़ज़ल लुंड जो क़तल न थिए हा। पर हथ वठी सिंधी नौजवान जेके सिंध जी सकाफ़त, सिंध जो शऊर ऐं सिंध जे ईंदड़ वक़्त जी बहितरी लाइ किरदार ऐं अवामी सुजागी पैदा करे रहिया आहिनि, असां मुतालबो था कयूं त कातिलनि खे गिरफ़्तार करे खेनि फाही जे फंदे ताईं लटकायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची